खानपुर मार वेझो लुंड बाज़ार वारे इलाइक़े में नौजवाननि पारां शहीद बेनज़ीर भुट्टो नाइट टूर्नामेंट मुनक़द कयो वियो। उन हवाले सां पेश आहे खानपुर मार मां काज़ी ख़ादिम जी रिपोर्ट। खानपुर मार वेझो नौजवाननि पारां नाइट क्रिकेट टूर्नामेंट मुनक़िद करे तफ़रीह जो मिसाल क़ाइमु करे छॾियो आहे। लुंड बाज़ार वारे इलाइक़े में नौजवान वकील मुश्ताक अहमद लुंड, अकबर कबूल ऐं ॿियनि जी मेज़बानी हेठि शहीद बेनज़ीर भुट्टो नाइट टूर्नामेंट मुनक़िद कई वई, जंहिं में घोटकी ज़िले सां तालुक़ रखंदड़ 20 खां वधीक टीमूं हिसो वठी रहियूं आहिनि। टूर्नामेंट जो इफ़्तिताह पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर ख़ान लुंड कयो, जॾहिं त नौजवाननि पारां पंहिंजी मदद पाण तहत मुनक़िद करायल शहीद बेनज़ीर भुट्टो नाइट क्रिकेट टूर्नामेंट में इलाइक़े जे सवें माण्हुनि शिरकत करे रांदीगरनि खे ख़ूब दाद ॾिनो, जॾहिं त टूर्नामेंट जे फाइनल में खटींदड़ टीमुनि खे इनाम पिणु ॾिना वेंदा। अल्हम्दुलिल्लाह हिन जेका टूर्नामेंट असां BSL बाज़ार लुंड सुपर लीग जे नाले सां जेकी टूर्नामेंट आहे सीज़न 2 आहे। पोएं साल बि असां अल्हम्दुलिल्लाह 20 खां वधीक टीमूं हिसो वरितो। हिन साल बि 20 खां वधीक टीमूं असां राब्ते में आहिनि। अल्हम्दुलिल्लाह डेली 3 मैच हिते जेके आहिनि मुनक़द थियनि था। अक्सर हिते माहौल में जेको आहे न जुआ या मिसाल तौर ॿियो टे होटलनि ते जेके नौजवान वेंदा अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे मौक़ो फराहम कयो आहे त हिते अचनि ऐं एंजॉय कनि। इलाइक़े वसी बि तव्हां ॾिसी सघो था केतिरी हद में वधीक हिते तादाद में आया आहिनि ऐं एंजॉय कनि था। इन टीमुनि खां वधीक टीमुनि हिसो वरितो आहे ऐं हीअ टूर्नामेंट 8 ॾींहंनि ताईं हलंदो, छो जो हर ॾींहं में हर राति में 3 मैचूं हिते करायूं वेंदियूं। 6 टीमूं खेॾंदियूं, 6 ओवरनि ते मुश्तमिल आहे ऐं हिन टूर्नामेंट में 8 खिलाड़ी आहिनि ऐं इन खां पोइ तक हिन में मैन ऑफ दी मैच, हर मैच में हिकिड़ो मैन ऑफ दी मैच ॾिनो वेंदो। बहितरीन प्लेयर खे मैन ऑफ दी सीरीज़ में बेस्ट बॉलर ऐं विनर ट्रॉफी ऐं रनर अप ट्रॉफी रखी वई आहे। तमामु बहितरीन सॼो इलाइक़ो आयो आहे, बहराड़ी इलाइक़ो आहे। इहे जुआ या गोहो बहुत आम आहिनि, पर हीअ जेको आहे त रौनक आहे माशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाह असां चऊं था त हमेशह ई अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि। असांजो तमामु घणी ख़ुशी महसूसु थिए टूर्नामेंट लॻाए करे ऐं चवण जी जेका आवाम समाज रे आहे ऐं तमामु घणी ख़ुशी महसूसु कनि था माण्हू। इन आवाम जा माण्हू तमामु घणा ख़ुशि आहियूं टूर्नामेंट लॻाए करे। ॾाढी आम ख़ुशी आहे, टूर्नामेंट क्राउड आहे, असां ॾाढो ख़ुशि थिया आहियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सिंध सरकार बि अहिड़ा इवेंट मुनक़िद कराए त जीअं नौजवाननि में रांदियुनि जूं सरगर्मियूं बरक़रार रहनि। कैमरा टीम सां गॾु काज़ी ख़ादिम, आवाज़ न्यूज़, खानपुर मार।